दोदापुर वेझो सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाईंदड़ दोदापुर मीरांपुर वॾा ॿोसण रोड जो कमु गुज़िरियल 8 सालनि खां वठी मुकमल न थी सघियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी ऐं मुसाफ़िर सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रोड जो कमु मुकमल न थियण करे इलाइक़े वासी ऐं मुसाफ़िरनि कोशिश सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अॼु हिकु भेरो ॿीहर असां हिन कोटड़ी पुल शाख ते अची बीठा आहियूं त हिन कोटड़ी पुल शाख में गुज़रंदड़ जेको हीउ रस्तो आहे ये मुख़्तलिफ़ मां जेकॾहिं अंदाज़ो लॻायां त सवा मिलाईंदड़ ही जेको आहे रस्तो आहे इहो 4-5 महीना थी विया आहिनि ज़बून हाली जो शिकार हुयो ऐं बिल्कुलु उहो हाणे किरी भॼी पियो ऐं रोज़ानो हादसात मामूल बणियल आहिनि। वक़्तनि खां वक़्तनि एहतिजाजी मुज़ाहिरा थींदा रहिया आहिनि इन कोटड़ी पुल शाख जे हवाले सां, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि अमलदार नोटिस नाहे वरितो। त लिहाज़ा असां वसवारनि खे ख़ुशूसन हिते जे हद जे MNA खे ऐं MPA खे मीर मुमताज़ जखरानी खे इहो मुतालबो कंदासीं त तव्हां ॿिए हंधि माशाल्लाह दावा कयो था पिया तरक़ियाती कमु करायूं था ऐं हीअ करायूं था, हीअ अमल थिए थो, हीअ अमल थिए थो, पर उहे अधूरा रहिजी था वञनि। किथे किथे को मुकमल कमु थिए थो उहो बि नाक़िस मटीरियल सां, पर लिहाज़ा हीअ जेकी पुल आहे हिते इंतिहाई तकलीफ़ आहे ॻोठाणनि खे, त महिरबानी करे इहा पुल जेको आहे इहा जल्द अज़ जल्द तामीर कई वञे। साईं रोड जो ॾाढो प्रॉब्लम आहे असांखे। अॻे दफ़े बि असांजो हिते पुलिस वारो किरी पियो आहे, वीचारो ज़ख़्मी थी पियो आहे। आला इदारनि खे असां अर्ज़ु कयूं था हिते पुल असांजो तामीर करायो वञे। हाणे वेगन या ॿियो को सवारी उहो बि होॾो ॿाहिरि फिरनि था ऐं वेगन हिकिड़ो कल्टी बि थियो आहे बारिश दौरान इन रोड सां। सो असांखे ॾाढी हिते दुश्वार आहे इन रस्ते जी। महिरबानी करे MNA साहिबनि खे, MPA साहिबनि खे ऐं UC चेयरमैन खे असां गुज़ारिश कंदासीं त हीउ रोड जेको आहे न असांजो तामीर पंहिंजो रोड बि ठहिरायो त अञा बहितर आहे, पर पुल त ज़रूरु ठहिरायो। हे क्रॉसिंग आहे, असांखे थोरी तकलीफ़ आहे ॿार बच्चो अचण में। ऐं कुझु गुज़िरियल ॾींहंनि में हिते पोलियो टीम वारनि सां असांजो पुलिस वारो उहो वीचारो हिते किरी पियो आहे, जेको ज़ख़्मी बि थी पियो आहे। सो इहा महिरबानी करे असां अपील कंदासीं DC साहिब खे बि ऐं चेयरमैन आहिनि जेके MPA आहिनि वसवारा जेके आहिनि उन्हनि खे निमाणो गुज़ारिश आहे त असांजो पुल ठाहिराए ॾियो। जीअं त हीअ तव्हां बिर्ज जी हालियत ॾिसो त हीअ डेली बेसिक ते असां SRSO में मुलाज़िम आहियूं। असांजो इन मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञणु थींदो आहे। इन गुज़रगाह तां असांजो जेको आहे न डेली जे जेको आहे न वञूं था हिकु ॻोठ में सर्टिफिकेशन जे हवाले सां। इंतिहाई माण्हुनि खे दुश्वारी आहे, ॻोठाणा जेके आहिनि तमामु घणा परेशान आहिनि। असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं त हीअ पुल जेका ख़तमु आहे नाक़िस थी वई आहे ऐं नई तामीर कराई असांखे ॾिनी वञे। त 2-3 खां 5-6 महीना थी विया आहिनि। 5-6 महीननि खां वठी माना फैमिली सां जेको बि अचे थो दिक़त थिए थी, ॿार हिते लाहे करे टपनि था। हाणे पुल को मसइलो अहिड़ो को न आहे, बसि गवर्नमेंट खे अपील आहे महिरबानी करे हिन पुल खे तामीर कराए वञे। ऐं दुश्वारी इहा आहे त माना वकड़ करिणो पए थो, फिरणो पए थो, ॿारनि सां जेके अचनि था, फैमिली सां जेके अचनि था उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, दिक़त आहे। जी तव्हां इलाइक़े वासियुनि ऐं मुसाफ़िरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणु आहे त सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाईंदड़ दोदापुर वॾा ॿोसण ऐं मीरांपुर रोड जो कमु गुज़िरियल 8 सालनि खां वठी मुकमल न थी सघियो आहे। ठेकेदार रज़ाक बहराणी किरोड़ें रुपया गिड़काए वियो आहे ऐं ग़ाइबु थी वियो आहे ऐं रोड जो कमु जेको आहे उहो अध में छॾे फ़रार थी वियो आहे। हिननि वधीक चयो त कोटड़ी शाख जो पुल जेको आहे उहो गुज़िरियल 4 महीननि खां टुटियल आहे, जंहिं करे इलाइक़े वासी ऐं मुसाफ़िर सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि ऐं हादसा बि जेके आहिनि उहे रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। हिननि MNA आहे एजाज़ ख़ान जखरानी ऐं MPA गढ़ी खेरो मीर मुमताज़ ख़ान जखरानी खां मुतालबो कयो त खुदारा नोटिस वठी करे हिन रोड जो कमु बि जेको आहे मुकमल करायो वञे ऐं कोटड़ी शाख पुल खे जेको आहे ॿीहर तमीर करायो वञे। ऐं हिननि वधीक चयो त ठेकेदार रज़ाक बहराणी ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। कैमरा टीम सां गॾु अख़्तियार मुंदराणी, कोशिश, दोदापुर।